एक पासे सिंध हुकूमत तालीम की बेहतरी जा दावा करे थी त बे पासे केतरनि स्कूलन में बुनियादी सहूलतूं न हुजण करे शागिर्द तालीमी ज़ेवर पिराइण लाइ अज़ाब में मुब्तला आहिनि। ही सिंध के 2 नंबर वॾे शहर हैदराबाद के कासिमाबाद जो सिटीज़न कॉलोनी गर्ल्स प्राइमरी स्कूल है, जिते न फर्नीचर है, न पीअण जो पानी, न ही वरी बी का सहूलत। इन जदीद दौर में भी मासूम शागिर्दियाणियूं ज़मीन ते वेही तालीम पिराइन थियूं। असां वटि कुर्सियूं न आहिनि, कीअं लिखूं? हिते वेहण जो मज़ो नथो अचे, का फर्नीचर कुर्सी वुर्सियूं हिते वेहण सां ईंदो। असांखे पट ते वेह ते नथो मज़ो अचे, कुर्सी हुजे उते मज़ो थो अचे। असांजे पट ते वेह ते कपिड़ा ख़राब था थियनि। कुर्सी ते वेही साइड राइटिंग भी थोड़ी सही थी लिखिजे, पट ते सफ़ा मज़ो कोन थो अचे। फर्नीचर खपे, हिते पट ते वेहण मज़ो नथो अचे। उस्तादनि जो चवणु आहे त केतिराई भेरा लाॻापियल इख्तियारियुनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर को बि तदारुक नथो कयो वञे। पहिरीं त इनरोलमेंट सफ़ा थोरी हुई, पोइ हाणे जीअं जीअं स्ट्रेंथ वधंदी वञे न त असां वटि शॉर्टेज वधी वई आहे, छो त ॿारनि जी स्ट्रेंथ 450 खां मथे थी वई आहे। पर असां तक़रीबन 2 या 3 क्लास अहिड़ा आहिनि जेके असां वटि फर्नीचर उन्हनि में आहे कोन। असीं मजबूर आहियूं चटाइयूं विछाए ॿारनि खे पढ़ायूं था। का शइ कान्हे, का सालनि खां स्कूल तबाह लॻो पियो आहे। को ते ध्यानु ॾियण वारो न आहे, को ते मसइलनि खे ॾिसण वारो न आहे। असांजा ॿार पढ़ंदा आहिनि, उते फर्श बि न आहे, उनजे हेठि विहारींदा आहिनि, जिते ॿारनि जा कपिड़ा ख़राब थी वेंदा आहिनि, लिखी नथा सघनि। उस्तादनि तोड़े शागिर्दियाणियुनि तालीम खाते समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी खेनि समूरियूं बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।